बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूर्य मरी सोब खे त दिल जा वहम विसार, हण भाला बिड़ भातुरे आजी ढाल मधार, मथा तेग तरार मार त मतारो थी। प्रेस क्लब हैदराबाद यादो मौजूद सिंध जा गैरतमंद सिंधियो तरक्की पसंद पार्टी जा कारकुनो ऐं मुंहिंजा कायद जनाब डॉक्टर कादर मसी साहब सभी दोस्तन के जीए सिंध जीए मज़लूमन की जुदोजहद। गुज़िरियल एक महीने खां फ़लस्तीन के माण्हुनि जे मथां हवाई बमबारी थी रही है। ही दौर को 57 57 जो दौर ना है, ही ग्लोबल विलेज जो दौर है। दुनिया एक ओठ थी हुई है। सोशल मीडिया जा नवा नवा टूल्स, दुनिया की जेका बरबरत थे थी, जुल्म थे तो मानू के मथा जेके अदाब रहन था, उन्हनि सभिनि जी पल त पल असांखे ख़बर पवे थी। एक महीने का गज़ा के माण्हुनि जो इसराइली फौजन मुआसरो करे रखियो आहे। इसराइल के माण्हुनि के 12,000 खां वधीक माण्हू, जंहिंमें अक्सरियत ॿारनि जी आहे। गज़ा दुनिया जो वाहिद खितो आहे जिते मखसूस ऐं महदूद जाग्राफी में वॾी माण्हुनि जी आबादी रहे थी, ऐं जंहिं आबादीअ में वॾो तनासुब औरतुनि ऐं ॿारनि जो आहे। जॾहिं जंगियूं लॻंदियूं आहिनि, फायरिंगूं थींदियूं आहिनि, बम किरंदा आहिनि, त वध खां वधि मुतासिर ॿार ऐं उन्हनि जूं मारूं थींदियूं आहिनि। फ़लस्तीन जो अॼु जेको आहे उहो फ़लस्तीन जो अॼु माउरनि जा सुदका आहिनि, उन्हनि जे अखियुनि मां किरंदड़ लुड़क आहिनि ऐं मैसूम ॿारनि जा ज़ख़्मी जिस्म आहिनि, जेके सॼे दुनिया जे ज़मीन खे सॾु करे रहिया आहिनि त असांजा आवाज़ बुलंद। पर बदकिस्मती आहे, ग्लोबल विलेज जे हिन टर्मिनोलॉजी वारे दौर में असीं अज वही अक्सरियत या तो खामोश या बेसमीरन जो बड़ो तैदाद इसराइल से गड बीठो आहे। दलील ॾियनि था त या ज़मीन असल में आहे यहूदिन जी। इन करे न ज़मीन ते 500 सालन खां पोइ जेकॾहिं अची यहूदिन कब्ज़ो कयो, इज़राइलिन कब्ज़ो कयो आहे, जाइज़ आहे। ऐं फ़लस्तीन जे मथां गज़ा जे मथां जेका बमबारी थिए पई आहे, जाइज़ आहे। शर्म अचणु खपे तव्हांखे। बेज़मीरो आलमी मार्केट में पंहिंजे ज़मीर खे डॉलर में पाउंडनि में विकिरो कंदो, तव्हांखे तुख़्म ते लानत हुजणु खपे। फ़लस्तीन जी हर औरत उनजे अखियुनि मां किरंदड़ लुड़क जो क़सम असीं मज़लूमनि ऐं महकूमनि सां गॾु आहियूं। तव्हांजो शरीरनि ते लानत हुजणु खपे जेके इज़राइल सां गॾु बीठा आहियो। असां उन महकूम फ़लस्तीन जे हुन मैसूम ॿार सां गॾु आहियूं जंहिंजो जिस्म बम जे किरण सां पुर्ज़ा पुर्ज़ा थी वियो आहे। तव्हांजे ज़मीर खे झंझोड़ अचे न अचे, पर संजाई गैरतमंद माण्हू अॼु आवाज़ बुलंद करे हिन चौक ते बीठा आहिनि। अक़वाम मुतहिदा खे ॿुधायूं था त इज़राइल जी अचारियत सिंध जा माण्हू क़बूल नथा कनि। अॻु ईअं थींदो सिंध जे क़ौमी तहरीकुनि में, जिते बि ज़ुल्म थींदो हो सम्झो वींदो हुते मूंसां ज़ुल्म आहे। बैरूत में जुल्म थींदो, सिंध जा माण्हू उथंदा हुआ। फ़लस्तीन में जुल्म थींदो, सिंध जा माण्हू उथंदा हुआ। अफ़गानिस्तान में जुल्म थींदो, सिंध जा माण्हू उथंदा हुआ। अॼु गज़ा करबला आहे ऐं सिंध खे लॻे थो त टेप सॉल्यूशन ऐं उन जे चपनि ते एल्फी लॻाई वई आहे। इन एल्फी जी जेतिरी मज़म्मत करजे ओतिरी घटि आहे। अॼु डॉक्टर साहब तव्हांखे सलाम पेश कयां थो। तव्हां इन ज़ुल्म ऐं बरबत जे ख़िलाफ़ सभई माण्हुनि खे चौक ते गॾु करे इहो वाज़ेह पैगाम ॾिनो आहे त सिंध ख़ामोश न आहे, सिंध ज़मीन मोड़ आहे, सिंध हैरत मोड़ आहे। तकाज़ा, इंसान दोस्ती जी तकाज़ा, तरक्की पसंदी जी भी तकाज़ा है त जिते ज़ुल्म थिए उहो ज़ुल्म पंहिंजो पाण ते सम्झो। असां तरक्की पसंद आहियूं, सिंध परस्त आहियूं, क़ौम परस्त
कयूं इनके फलस्तीन के महकूम माण्हुनि जी जिदोजहद असीं पंहिंजी जिदोजहद सम्झूं था दुनिया के मज़लूमनि जी जिदोजहद असीं पंहिंजी जिदोजहद सम्झूं था इंसानी हक़नि जी जिदोजहद उन जा असीं पंहिंजो पाण खे सफ़ीर ऐं वकील सम्झूं था ए सिंध जा माण्हू शायदि रहिजो हिकिड़े पासे अमेरिका हिकिड़े पासे बर्तानिया ऐं इज़राइल ॿिए पासे असीं हथे खाली सिंध जा माण्हू पंहिंजूं हिमतूं ऐं गैरतूं फलस्तीन जे माण्हुनि खे अचूं था उनखे चऊं था तव्हांजे आवाज़ सां असांजो आवाज़ गॾु आहे तव्हांजे धड़कंदड़ दिलि सां असांजी दिलि धड़के थी तव्हांजे जिस्म मां जेको रतु किरे थो हक़ीक़त इहो रतु असांजो रतु आहे तव्हां जेकी सोचो था उहे सोचूं असांजूं आहिनि तव्हांजूं गैरतूं असांजूं गैरतूं आहिनि असां जेके सिंध जा माण्हू आहियूं अॼु फलस्तीन वारी सूरत में वञूं पिया असीं मिसाल आहियूं असांखे चयो वेंदो असांजा इंटरनेशनल चवंदा हुआ त जेकॾहिं तव्हां सुजाग न थियो त तव्हांजी हालत फलस्तीन जहिड़ी थी वेंदी अॼु असांजे ज़मीनुनि ते कब्ज़ा आहिनि बेड़ा जे नाले ते कब्ज़ा आहिनि DHS सिटी जे नाले ते कब्ज़ा आहिनि ज़ुल्फ़िकाराबाद जे नाले ते कब्ज़ा आहिनि असांजी सामूंडी पट्टीअ ते कब्ज़ा आहिनि असांजे कराची ते कब्ज़ो आहे असांजे शाहराह ते कब्ज़ो आहे असांजे नेशनल हाईवे ते कब्ज़ो आहे असांजे मोटरवे ते कब्ज़ो आहे हर तरफ़ मदरसा हर तरफ़ पख्तून हर तरफ़ दहशतगर्द हर तरफ़ हुजत पसंद हर तरफ़ सब दुश्मन अची बीह रहियो आहे छा सिंध जा माण्हू तव्हां बि फलस्तीनी थींदो न असीं फलस्तीनी थियण नथा चाहियूं असां पंहिंजे ख़ैरतुनि सां पंहिंजे हिमतुनि सां पंहिंजे जुरतुनि सां सिंध जी नई तारीख़ रक़म कंदासीं ऐं दुनिया जे महकूम क़ौमुनि खे पैगाम ॾियूं था त जीअं असांजी दिलि तव्हां सां धड़के थी तीअं असां सां बि पंहिंजी दिलि धड़कायो ऐं अक़वाम मुत्तहिदा खे दुनिया जे बाशऊर ऐं बाज़मीर माण्हुनि खे इहा अपील कयूं था त खणी अचो जेतिरो ज़ुल्म कयो हो गज़ा जे माण्हुनि जे मथां तव्हां हमास जे नाले ज़ुल्म कयो तव्हां 67 में हिस्ट्री जा पना पढ़ूं था त 67 में हिननि फ़ैसिलो कयो त गज़ा ते कब्ज़ो कंदासीं ऐं पोइ अॼु जेकी कुझु थिए पियो उहो 67 जे फ़ैसिले मुताबिक़ थिए पियो फलस्तीन जे माण्हुनि खे उन्हनि जे जिदोजहद खे सलाम पेश कयूं था सुर्ख सलाम पेश कयूं था ऐं खेनि जा इहो यकीन ॾियारियूं था सिंध जा ई माण्हू फलस्तीन जे जिदोजहद में हर वक़्तु गॾो था असीं हुननि जी हिमायत कयूं था ऐं इसराइल जी जारियत ऐं बर्बत जे ख़िलाफ़ अॼु असीं हिते गॾु थी सिंध में हिकिड़ी नई ललकार ऐं हिकिड़ो नओं जोश ऐं नओं जज़्बो ऐं नई शुरूआत कयूं था जी सलाम थो पेश कयां उनजी सॼी संगत खे सलाम थो पेश कयां जो हुननि अॼु ही जेको ज़बरदस्त क़िस्म जी रैली कढी करे इहो ॿुधाए छॾियो आहे त दुनिया में ॿ तबका आहिनि हिकिड़ो ज़ालिमनि जो ऐं ॿियो मज़लूमनि जो यहूदी इज़राइली ज़ालिम आहिनि ऐं फ़लस्तीनी मज़लूम आहिनि असीं बि ख़ुदि मज़लूम आहियूं अॼु तव्हां हिकिड़ो मैसेज मोकिलियो आहे हीउ आलमी लेवल ते तव्हां मैसेज मोकिलियो आहे हीअ अॼु ॾिसो त ऐं ॿी ॻाल्हि हिकु मां अर्ज़ु कयां त हीउ हिनखे जेको थोरो हिटणो थो वञे मज़हबी तरीक़ेकार उहो न आहे हीअ का मज़हबी का लड़ाई न आहे ही ज़ालिम ऐं मज़लूम जी लड़ाई आहे ही फ़लस्तीन जे मथां ही पहिरियों दफ़ो ज़ुल्म न थियो आहे 1948 में 1967 में हुननि जो पहिरियों दफ़ो त हिजरत न कई वई आहे हुननि सां मुसलसिल जेके ॾाढायूं थींदियूं रहियूं आहिनि हुननि सां मुसलसिल जेको ज़ुल्म थींदो रहियो आहे ऐं हुनजी अॼु जेकी हालत इहा आहे जो गज़ा में 11,000 माण्हू फ़लस्तीनी बेगुनाह ते जेके सिमन क़तल कया विया आहिनि तंहिंमें 4,500 ॿार बेगुनाह क़तल कया विया आहिनि औरतूं क़तल कयूं वयूं आहिनि ॿार क़तल कया विया आहिनि स्कूल तबाह कया विया आहिनि अस्पतालूं तबाह कयूं आहिनि डॉक्टर मारिया विया आहिनि साहब मारिया विया आहिनि ॿियो त पटरे पर यूने जो उते जे माण्हू कमु कनि था उहे उते मारिया विया आहिनि ऐं गज़ा जे मथां हिकिड़ी करबला मुसरत कई वई आहे गज़ा जे मथां हिकिड़ी क़यामत सुधरा मुसरत कई वई आहे जंहिंजे असीं सख़्तु करे मुज़म्मत कयूं ऐं ॾुख हिन ॻाल्हि जो आहे अॼु जी दुनिया में हेड़ी चंगेज़ियत हेड़ी हिलाकियत हेड़ी हिटलर जॾहिं सो होलोकास्ट कयो यहूदियुनि जे ख़िलाफ़ असां उन ते अॼु बि रोईंदा एनी फ्रैंक जी मां अॼु मूवी ॾिसंदो आहियां त रोईंदो आहियां पर छा अॼु हू जेको हुते मासूम ॿारो मरी रहियो आहे उन ते अक़वाम आलम छो पंहिंजी ख़ामोश आहे दुनिया 57 मुल्क जेके माना 193 मुल्क छो ख़ामोश आहिनि सीज़ फायर छो थी थिए जेनोसाइड थी रहियो आहे ऐं जेकॾहिं इहो जेनोसाइड जारी रहियो त मां सम्झां थो त दुनिया जे अंदरि माण्हुनि जो इंसानियत तां विसाख वेंदो मां तव्हां सभिनी खे सलाम थो सिंध की पसंद पार्टी जॾहिं भी दुनिया के कुंड में महकूमत सां ज़ुल्म थियो आहे
उन ते आवाज़ उथारण में पहल कई आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल साईं हैदरमला साहब खे गुज़ारिश आहे त हू अची मुखातिब थियनि। साईं हैदरमला साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूर्य मरी सोब खे त दिल जा वहम विसार, हण भाला विड़ भातुरे आजी ढाल मधार, मथा तेग तरार मार्क मतारो थी। प्रेस क्लब हैदराबाद यादो मौजूद सिंध जा गैरतमंद सिंधियो तरक़ी पसंद पार्टी जा कारकुनो ऐं मुंहिंजा काइद जनाब डॉक्टर कादर मसी साहब, सभिनी दोस्तनि खे जीए सिंध जीए मज़लूमनि जी जुदो थिए। गुज़िरियल 1 महीने खां फ़लस्तीन जे माण्हुनि जे मथां हवाई बमबारी थी रही आहे ऐं ही दौर को 57 ऐं 67 जो दौर न आहे। ही ग्लोबल विलेज जो दौर आहे। दुनिया हिकिड़ो ओठ थी वई आहे। सोशल मीडिया जा नवां टूल्स, दुनिया जी जेका बरबरत थिए थी, ज़ुल्म थिए थो, माण्हुनि जे मथां जेके अज़ाब रहनि था, उन्हनि सभिनि जी पल त पल असांखे ख़बर पवे थी।